बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साज हस्ती की जीत हैं हम लोग, एक मोहब्बत का गीत हैं हम लोग। मेरे आकाश के धनी देखो, अपनी धरती के मीत हैं हम लोग। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि ADF जे तालके सदर रमेश गुप्ता के तो वो अची स्टेज ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कर। मोहतरम जनाब डॉक्टर नबी बख्श बलोच साहब, डॉक्टर श्यामलाल आडवाणी साहब, मोहतरम जनाब कमर कोसतानी साहब ऐं ॿिया दोस्तो, अस्सलाम वालेकुम। बंगाल जे सूफ़ी शाइर टैगोर हिकु हंधि लिखियो हो, जॾहिं शाम जो सिज लहण वारो हो तॾहिं हिन पूरी काइनात खे चैलेंज करे चयो हो त आहे कोई जेको मूंखां पोइ पंहिंजे वजूद जी साबिती ॾे, आहे को जेको मुंहिंजे लहण खां पोइ कंहिं नंढड़े ॿार जे अखियुनि जी रोशनी बणिजे। तॾहिं सॼी काइनात जे मथां सुकूत तारी थी वियो, ख़ामोशी छाइजी वई। उनखां पोइ ॻोठ जी हिकु नंढड़ी झूपड़ीअ मां हिकिड़ो ॾीओ निकितो, जंहिं पंहिंजो ॻाट ऊचो करे चयो त मां कोशिशि कंदुसि, मां कोशिशि कंदुसि, मां कोशिशि कंदुसि। अॼु मूंखे इहो चवंदे ॾाढो फ़ख्रु पियो महसूसु थिए त मुंहिंजे अब्बास फाउंडेशन जा उहे कारकुन उहो सिज त न आहिनि जो दावा कनि, छाकाणि त दावा परवरदिगार खे सूंहे थी जेको सॼे जग खे हलाए थो, पर उहो ॾीओ ज़रूरु आहिनि जेको इहा दावा करे चवे त आऊं मुक़ाबिलो कंदुसि, आऊं मुक़ाबिलो कंदुसि, आऊं मुक़ाबिलो कंदुसि। समाज में थींदड़ हिननि ॾाढाइनि जी। जनाब सदर, असांजो मुआशिरो केतिरो सोशल इम्बैलेंस जो शिकार आहे, जंहिंखे असां समाजी गैर मतवाज़न शिकिली तौर चऊं तॾहिं बि घटि न थींदो। छाकाणि त हिकु हंधि 2D लैंड क्रूज़र ऐं जीपनि जा किड़का आहिनि त ॿिए पासे उहे ख़ामोश अखियुनि जूं सदाऊं आहिनि। ज़िंदगी कराची में आहे, ज़िंदगी काछे में आहे, ज़िंदगी भूलाखान में आहे, पोइ हुनजी गुज़ारण जी नोयत में एॾो फ़र्क़ु छो आहे? छा हिन सुवाल जो जवाबु केरु मूंखे ॾींदो त आख़िर छो आहे? इन ॻाल्हि खे ख़तमु करण जे लाइ असां अब्बास फाउंडेशन जो वजूद आंदो आहे कोस्तान में। ऐं आऊं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही इज्तिमाही शादियुनि जो प्रोग्राम असांजी तंज़ीम सरज़मीनी कोस्तान ते मुंहिंजे ख़्याल में ही 14 प्रोग्राम आहे। उनखां अलावा ग़रीब माण्हुनि खे सीधो सामान पहुचाइणु, मेडिकल लाचार माण्हुनि जे लाइ मेडिकल कैंपूं हणणु, उनखां अलावा ॿिया बि काफ़ी वनफाए जो इब्तिदा हाणे बूलाखान में, उनखां अलावा ॿिया बि नंढा वॾा काफ़ी कम असांजी तंज़ीम बूलाखान में कराए चुकी आहे। मुंहिंजे ख़्याल में इहो एज़ाज़ फ़क़्तु असांजी तंज़ीम खे हासिलु आहे, न ई ॿिए कंहिं नंढी तंज़ीम खे हासिलु आहे। जनाब सदर, हिते वेठल मुंहिंजनि दोस्तनि खे, मुंहिंजनि भाइरनि खे आऊं रिक्वेस्ट थो कयां त जेतिरो मुमकिन हुजे, जेतिरो पॉसिबल हुजे, समाज लाइ कुझु कनि। छाकाणि त ख़िदमतूं तहज़ीब, नस्ल, ॿोली, ज़मान मकान जे क़ैद खां बालातर हूंदियूं आहिनि। ख़िदमत हूंदी आहे, पोइ चाहे हुनखे करण वारे जो हथ के हिंदूअ जो हुजे या मुस्लमान जो हुजे, क्रिश्चन जो हुजे या ब्रिस्टन जो हुजे, ख़िदमत हूंदी आहे। बाज़ारि ख़ुदि ख़िदमत हिकु रिज़ल्ट हूंदी आहे समाज में। हज़रत अलीअ जो हिकिड़ो कौल आहे जेको नंढे हूंदे असांखे असांजे मोहतरम साईं शेख साहबी गुलफुल किताब पढ़ण जे लाइ ॾींदो हो त उहो न ॾिसो त केरु पियो करे, उहो ॾिसो त छा थो करे। डोंट सी दैट हू इज़ डूइंग बट सी दैट व्हाट इज़ ही डूइंग। त उहो न ॾिसो त केरु थो करे। साॻी ॻाल्हि असां समाजी पस मंदर में कयूं त उहो न ॾिसो त केरु थो करे, उहो ॾिसो त कहिड़ी ख़िदमत थो करे। इन करे आऊं तव्हां सभिनी दोस्तनि खे दावत थो ॾियां, चाहे हिंदू हुजे या मुस्लमान हुजे, कहिड़ी बि क़ौम सां तालुक रखंदड़ हुजे, जेतिरो थी सघे कुझु करे। छाकाणि त हर मज़हब, हर नज़रियो, चाहे उहो सोशलिज़म जो नज़रियो हुजे या नेशनलिज़म जो हुजे, समाजी बराबरीअ जी हिमायत करे थो। असांजा टोटल मज़हब, इस्लाम खे ॾिसो तव्हां, हुकूक अल-इबाद ते केतिरो ज़ोर ॾिनो वियो आहे त ख़ुदा चवे थो
त मुंहिंजे बंदे खे ख़ुशि कयो, छाकाणि त वहदतुल वजूद जो तव्हां नज़रियो पढ़ियो हूंदो त ख़ुदा ख़ुदि चए थो आऊं बंदे में आहियां, बंदे खे ख़ुशि कयो, मूंखे ख़ुशि कयो, बंदे जी ज़ात खे ख़ुशि कयो त ख़ुदा जी ज़ात खे ख़ुशि कयो। ऐं इन्हनि सभिनी शयुनि जो ज़िक्र कजे, साईं शेख अब्दुल्ला खे नज़रअंदाज़ कजे। आई थिंक आऊं सम्झां थो इहो ग़लति थींदो। मूंखे शेक्सपियर जो हिकिड़ो कोल यादि अचे थो, A great head is better than 100 strong hands। यानी कि हिकु अज़ीम दिमाग़ 100 मज़बूत हथनि खां बहितर हूंदो आहे, या तव्हां पाण सिंधी सवली सिंधी में चऊं त हिकु अकुलमंद इंसानु 100 पहलवाननि खां वधीक ताक़तवर हूंदो आहे। मुंहिंजे ख़्याल में इहे लफ़्ज़ जेकॾहिं साईं शेख साहब वाला चइजनि त वधा न थींदो। या फैज़मंद फैज़ जो शेर चइजे, तेरी खुशबू नहीं मिलती तेरा लेजा नहीं मिलता, तेरी खुशबू नहीं मिलती तेरा लेजा नहीं मिलता, हमें तो इस शेर में कोई तेरे जैसा नहीं मिलता, ये कैसी धुंध में हम तुम सफर आगाज कर बैठे, तुम्हें आंखें नहीं मिलती हमें चेहरा नहीं मिलता। ऐं पंहिंजनि कारकुननि खे वरी इहो अर्ज़ु रखण थो चाहियां, छाकाणि त बज़ाते ख़ुदि ही प्रोग्राम करे असांजे कारकुननि या कोस्तानी माण्हुनि खे इहो पैगाम ॾियणु चाहियो आहे त केॾो समाजी मसइलो हुजे, केॾो सोशल प्रॉब्लम हुजे, पर असांजे कारकुननि जे जज़्बनि जे अॻियां पाश थी वेंदो, ख़तम थी वेंदो हमेशह जे लाइ। इन करे मुंहिंजी वरी गुज़ारिश आहे त जेतिरो थी सघे आम माण्हुनि जे लाइ कयो। इहो न ॾिसो, असां इहो नथा तव्हां खां डिमांड कयूं त तव्हां पगर जूं नदियूं वाहे छॾियो असांजे लाइ, छाकाणि त नफ़्सा नफ़्सी जो दौरु आहे, हर कंहिं माण्हू वटि टाइम घटि आहे, पर जेतिरो थी सघे, छाकाणि त जेतिरी जंहिंजी सोशल वैल्यू आहे उहो उन हवाले सां पंहिंजो किरदारु प्ले करे। इहा ॻाल्हि चवां थो त मूंखे इस्लामी तारीख़ जो उहो वाक़ियो यादि थो अचे त हज़रत हुसैन खे जॾहिं करबला जे मैदान में यज़ीदनि पाणीअ जे फुड़े लाइ तड़पायो पिए, तॾहिं झिरकियुनि जे हिकिड़े टोले मां हिकिड़ो झिरक उथियो, जंहिं पंहिंजे भड़कंदड़ आवाज़ में चयो त उथियो मुंहिंजूं झिरकियूं, अॼु असांजे इम्तिहान जो ॾींहुं आहे, हलो हली के नदीअ मां पाणीअ जा ॿ टे कतरा कढी हज़रत हुसैन जे चपनि ते रखूं। त हुन ॻाल्हि ते ॿ टिनि झिरकियुनि ठठोल कंदे चयो त पंहिंजी चुंब में केतिरा कतरा ईंदा जेके हज़रत हुसैन जी ज़िंदगी खे ज़िंदगी बख़्शींदा, पर हुन ॻाल्हि खे नज़रअंदाज़ कंदे उहो झिरक वरी गजगंदड़ आवाज़ सां उथियो, चई इहो न आहे, इहो कतई तौरु ग़लति आहे, छाकाणि त ख़ुदा जी दरबार में जॾहिं असां खां पुछाणो थींदो तॾहिं असां ख़ुदा खे चवंदासीं, ख़ुदा तो जेतिरी असांजी हैसियत ॾिनी, तो जेतिरो असांजो मयार रखियो, तो जेतिरी असांखे चोंब ॾिनी, असां उन मुताबिक़ पंहिंजो किरदारु अदा कयो। घटि में घटि असीं ख़ुदा जे आॾो शर्मिंदा त न थींदासीं त साॻिया लफ़्ज़ जेकॾहिं तव्हां पंहिंजो पाण ते अप्लाई कयो त जेतिरी तव्हांजी सोशल अप्रोच आहे, जेतिरो तव्हां वटि टाइम आहे, तव्हां उन हवाले सां रोल प्ले कयो।